अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम युरीदुल्लाहु बिकुमुल युस्रा वला युरीदु बिकुमुल उस्र सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, बेशक अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात तव्हां सां आसानी जो इरादो फ़रमाए थो ऐं तव्हांखे मुश्किल में विझण जो इरादो नथो फ़रमाए। इन आयत करीमा जे इन हिस्से में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे इहो हुकुम फ़रमायो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो जेको दीन आहे उनमें अल्लाह तबारक व तआला तव्हां सां हमेशह आसानी फ़रमाई आहे ऐं तव्हांखे उन दीन यानी इस्लाम जे मामले में मुश्किल में विझण खां अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात तव्हांखे बचायो आहे। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में इरशाद फ़रमायो आहे त युरीदुल्लाहु अन युख़फ़िफ़ अन्कुम व ख़ुलिक़ल इंसानु दईफ़ा। अल्लाह ताला फ़रमायो तव्हांजे मथां अल्लाह तबारक व तआला हलकड़ाइब जो इरादो फ़रमाए थो ऐं इंसान खे कमज़ोर पैदा कयो वियो आहे। इस्लाम आसानी जो दीन आहे। इस्लाम में एतिरे ताईं आसानी ॾिनी वई आहे जेकॾहिं पाणी न आहे ऐं पाणी जे मथां माण्हू कुदरत नथो रखे, ताक़त नथो रखे त उन जी जॻह ते तयम्मुम करे सघे थो। ऐं बीमार ऐं मुसाफ़िर जे लाइ अल्लाह ताला रोज़े जे मामले में उनखे रुख़्सत ॾिनी आहे त उहो बाद में उहो रोज़ा क़ज़ा करे सघे थो। ऐं जेकॾहिं अहिड़ो बीमार आहे जेको हमेशह बीमार रहे थो त उन खे रोज़ा छॾणु ऐं उन खे रोज़े जी जॻह ते फ़िदियो ॾियण जो हुकुम फ़रमायो वियो आहे। ऐं निमाज़ जे मामले में वरी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इहा महिरबानी आहे जेकॾहिं माण्हू निमाज़ बीही करे नथो पढ़ी सघे त वेही करे पढ़े ऐं जेकॾहिं सवारी ते आहे ऐं सवारी तां लही करे निमाज़ नथो पढ़ी सघे त उन हलंदी सवारी में बि निमाज़ पढ़ी सघे थो। ऐं अॻियनि उम्मतुनि जे मथां तमामु घणियूं सख़्तियूं हुयूं पर अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात तव्हां असांजे मथां इहा महिरबानी कई जो अॻु में जेके उम्मतूं हुयूं उन्हनि हुकुम हूंदो त फ़क़ति हिकिड़ी जॻह ते ई निमाज़ पढ़णी आहे। पर अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में तव्हां असांजे मथां इहा महिरबानी कई जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त समूरी ज़मीन खे सजदेगाह बणायो। जॾहिं बि निमाज़ जो टाइम थिए जिथे बि इंसानु मौजूदु आहे चाहे मस्जिद आहे या न आहे निमाज़ पढ़ी सघे थो। यानी अल्लाह ताला तॾहिं फ़रमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजे मथां आसानी फ़रमाए थो ऐं तव्हांखे मुश्किल में विझण खां अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात रोके थो ऐं मुश्किल में तव्हांखे नथो इरादो फ़रमाए त तव्हां तकलीफ़ में अची वञो, मुश्किल में अची वञो। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसनि में बि आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो आहे त मां इन जे करे आयो आहियां त जीअं तव्हांजे लाइ आसानी कयां ऐं तव्हांखे हलकड़ा अहकाम ॿुधायां ऐं तव्हांखे मुश्किल में रोकण खां मूंखे मना कयो, मुश्किल में तव्हांखे विझण खां मूंखे मना कयो वियो आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे हदीसनि में बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा खे ॿुधाईंदा हुया त माण्हुनि जे लाइ आसानियूं पैदा कयो ऐं आसान दीन ॿुधायो, उन्हनि खे ख़ुशख़बरी ॿुधायो, उन्हनि खे नफ़रत न ॿुधायो ऐं उन्हनि जे लाइ आसानी कयो ऐं उन्हनि खे मुश्किल में न विझो। तॾहिं अल्लाह ताला फ़रमायो युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल उस्र। अल्लाह तबारक व तआला फ़रमायो अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजे लाइ आसानी जो इरादो फ़रमाए थो जो दीन इस्लाम तव्हांजे लाइ आसान करे छॾियो आहे। उन ते अमल करणु बिल्कुलु आसान आहे। जेकॾहिं सख़्तु गर्मी आहे ऐं जेकॾहिं तव्हांखे तकलीफ़ अचे थी उन वक़्त में फ़ौरन को अहिड़ो हुकुम अदा करण जे लाइ त उन जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त आसानी फ़रमाई आहे। ऐं जेकॾहिं वरी तव्हांखे रोज़े रखण में सफ़र में तकलीफ़ थी अचे त अल्लाह तबारक व तआला इजाज़त ॾिनी आहे त तव्हां रोज़े खे बाद में क़ज़ा करे सघो था। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बि अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, इस्लाम ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।